दोस्तों नमस्कार सलाम। असां अॼु आहियूं भोपाल इंडिया में असांजे बर्क साहित्यकार सदा हयात साईं खियलदास बेगवाणी फ़ानी साहब जे घर असां ॾिसी रहिया आहियूं। हिते फ़ानी साहब जा चिरंजीव यानी उन्हनि जा जेके पुट आहिनि राजकुमार जी उहे ऐं भाभी नंदा जी ऐं उन्हनि जी फ़ानी साहब जी पोटी कृतिका गुड़िया ऐं उन्हनि जो जेको पोटो आहे कुशल हिते गॾु आहे ऐं भोपाल जा लेखक ऐं समाज सेवी परमानंद बलवाणी साहब बि गॾु आहिनि। तव्हांखे जीअं दोस्तों ख़बर आहे फ़ानी साहब अहिड़े आला दर्जे जा शाइर हुया जिन शेख अयाज़ जहिड़ा क़ाबिल पंहिंजा शागिर्द पैदा कया, अॻिते वधायो उन्हनि खे ऐं ज्ञान ॾिनो। हिंद ऐं सिंध में संदन केतिरो कंट्रीब्यूशन आहे तव्हां सभु ॼाणी सघो था। सिक सोज ऐं साज किताब ते साहित्य अकेडमी फ़ानी साहब खे अवार्ड ॾिनो। सिंध जे मियां जे ॻोठ में 10 अप्रैल 1914 ते जनम वठण वारा फ़ानी साहब भोपाल में सिंधी थिएटर जा संस्थापक यानी कि फाउंडर हुया ऐं केतिरा ई सिंधी नाटक जेके ॾाढा मक़बूल थिया, ॾाढा पॉपुलर थिया भोपाल जे टैगोर हॉल में ऐं ॿियनि ड्रामा स्टेज ते खेॾा विया। फ़ानी साहब भोपाल में 9 अप्रैल 1995 ते आख़िरी साहु वरितो। फ़ानी साहब सिंधी साहित्य अकेडमी MP गवर्नमेंट जा वाइस चेयरमैन बि हुया। उन्हनि जे कंट्रीब्यूशन खे अॼु उन्हनि जा शागिर्द ऐं साहित्यकार रंगकर्मी ड्रामा आर्टिस्ट यादि करे रहिया आहिनि। जय झूलेलाल। महिरबानी ही वीडियो वॉच करण लाइ। थैंक यू।